अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था कुंभ खां रिपोर्ट नसीर अहमद सोलंकी जी। जमायत इस्लाह मुस्लिमीन ज़िला खैरपुर ज़ोन 1 जे पारां मुर्शिद सजन साईं जे हुकुम ते सफ़ाई मुहिम जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं खैरपुर ज़ोन 1 जे सदर मोहम्मद परियल तुमरानी ताहिरी पारां जमायत इस्लाह मुस्लिमीन ब्रांच ॻोठ जान मोहम्मद तुमरानी में सफ़ाई मुहिम जे सिलसिले में ॻोठाणनि खे आगाही ॾिनी। उन मौक़े ते मोहम्मद परियल तुमरानी ताहिरी चयो त मुर्शिद सजन साईं जे हुकुम मूजिब जमायत इस्लाह मुस्लिमीन ज़िला खैरपुर ज़ोन 1 जे मुख़्तलिफ़ ब्रांचनि पारां सफ़ाईअ जो आगाज़ कयो वियो आहे। सफ़ाई सुथराई सां माण्हू बीमारीअ खां महफ़ूज़ रहे थो ऐं माहौल साफ़ सुथरो रखण सां सिहत ते बहितर असर थिए थो। हिन चयो त हफ़्ता सफ़ाई मुहिम जे सिलसिले में जमायत इस्लाह मुस्लिमीन मुख़्तलिफ़ हंधनि ते सफ़ाईअ जो आगाज़ शुरू कयो वियो आहे।